ओम शांति। अज जी मिले तारीख़ है 22/10/2025। अज मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हां जॾहिं कंहिंखे बि सम्झाईंदा आहियो या भाषण कंदा आहियो त बाबा बाबा चई करे सम्झायो। बाप जी महिमा करो तॾहिं तीर लॻंदो। प्रश्न: बाबा भारतवासियुनि ॿारनि में सां विशेष कहिड़ो प्रश्न पुछंदा आहिनि? उत्तर: तव्हां भारतवासी ॿार त एतिरा साहूकार हुया, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, देवता धर्म जा हुयो। तव्हां पवित्र हुयो, काम कटारी न हलाईंदा हुयो, ॾाढा धनवान हुयो। पोइ तव्हां एतिरो दिवालो कीअं कढियो? कारण जो पतो आहे? ॿार तव्हां ग़ुलाम कीअं ठहियो? एतिरो सभु धन दौलत किथे गवायो? ख़्यालु करो तव्हां पावन खां पतित कीअं ठही वियो। तव्हां ॿार बि ईअं ॻाल्हियूं बाबा खे चई ॿियनि खे सम्झायो। तव्हां ॿार बि ईअं ॻाल्हियूं बाबा बाबा चई ॿियनि खे सम्झायो त सहज सम्झी वेंदा। ओम शांति। ओम शांति चइण सां बि बाप ज़रूरु यादि अचिणो खपे। बाप जो पहिरियों पहिरियों चइणु मन मनाभव। ओम शांति जो अर्थ आहे मां आत्मा शांत स्वरूप आहियां। त आत्मा सम्झण सां बाबा बि यादि अची वेंदा। ज़रूरु अॻियां बि चयो आहे तॾहिं त हाणे बि चईंदा आहियूं न। तव्हां ॿार बाप खे ॼाणंदा आहियो। जॾहिं किथे सभा में भाषण करणु वेंदा आहियो त माण्हू त बाप खे ॼाणंदा न आहिनि त उन्हनि खे बि ईअं चइणो खपे की शिव बाबा चईंदा आहिनि उहे ई पतित पावन आहिनि। ज़रूरु भॻवानु ठाहिण जे लाइ हिते पावन ठाहिण जे लाइ हिते अची करे सम्झाईंदा आहिनि। जीअं बाबा हिते तव्हांखे चईंदा आहिनि न, हे ॿार तव्हां स्वर्ग जा मालिक हुयो, तव्हां आदि सनातन देवी देवता धर्म वारा विश्व जा मालिक हुयो। वैसे तव्हां बि उन्हनि खे चओ की बाबा ईअं चईंदा आहिनि की तव्हां सतयुग में विश्व जा मालिक हुयो, तव्हां असुल हुन धर्म जा आहियो। ईअं भाषण करे समाचार आयो न आहे बाबा वटि की ईअं भाषण कयो। शिव बाबा चईंदा आहिनि मूंखे ऊच ते ऊच मञंदा आहियो, पतित पावन बि मञंदा आहियो। मां ईंदो बि आहियां भारत में ऐं राजयोग सिखाइण ईंदो आहे। चईंदो आहे मामिकम यादि करो, मुंहिंजे ऊच बाप खे यादि करो। छो जी उहो बाप ॾियण वारो दाता आहे। बराबरि भारत में तव्हां विश्व जा मालिक हुयो न, ॿियो कोई धर्म न हुयो। बाबा चईंदा आहिनि असां ॿारनि खे सम्झाईंदा आहियूं। असां पोइ तव्हांखे बाप असां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, पोइ असां तव्हांखे सम्झायूं था। बाबा चईंदा आहिनि तव्हां भारतवासी केतिरा साहूकार हुयो, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, देवी देवता हुयो। तव्हां पवित्र हुयो, काम कटारी न हलाईंदा हुयो, ॾाढा धनवान हुयो। पोइ बाबा चईंदा आहिनि तव्हां एतिरो दिवालो कीअं कढियो? कारण जो पतो हुजणो खपे न। तव्हां विश्व जा मालिक हुयो, हाणे तव्हां विश्व जा ग़ुलाम छो ठहिया आहियो? हाणे सभिनि सां कर्ज़ो वठंदा रहंदा आहियो। एतिरो सभु पैसा काॾे विया? जीअं बाबा भाषण करनि था वैसे तव्हां बि भाषण करो त ॾाढनि खे आकर्षण थिए। तव्हां माण्हू बाबा खे यादि न कंदा आहियो त कंहिंखे तीर न लॻंदो आहे, उहा ताक़त न मिलंदी आहे। न त तव्हांजो हिकु भाषण अहिड़ो ॿुधे जो कमाल थी वञे। शिव बाबा सम्झाईंदा आहिनि भॻवानु त हिकु ई आहे न, जो दुख हरता सुख करता आहे, नई दुनिया स्थापना करण वारो आहे। ईअं भारत स्वर्ग हुयो, है न। तव्हां माण्हू बाबा खे यादि न कंदा आहियो त कंहिंखे तीर न लॻंदो आहे, उहा ताक़त न मिलंदी आहे। न त तव्हांजो हिकु भाषण अहिड़ो ॿुधे जो कमाल थी वञे। शिव बाबा सम्झाईंदा आहिनि भॻवानु त हिकु ई आहे, जो दुख हरता सुख करता है, नई दुनिया स्थापना करण वारो। हिन भारत में स्वर्ग हुयो, हीरे जवाहरातनि जा महल हुया, हिकु ई राज्य हुयो, सभु खीर खंड हुया। जीअं बाप जी महिमा अपरंपार वैसे भारत जी महिमा अपरंपार। भारत जी महिमा ॿुधी करे ख़ुशि थींदा आहिनि। बाबा ॿारनि खां पुछंदा आहिनि एतिरो धन दौलत किथे गवायो? भक्ति मार्ग में तव्हां केतिरा ख़र्च कंदा आया आहियो? केतिरा मंदर आदि ठाता? बाबा चईंदा आहिनि ख़्यालु करो, है न। बाबा चईंदा आहिनि ख़्यालु करो।
तव्हां पावन खां पतित कीअं ठहियो? चईंदा बि आहियो न बाबा, दुख में तव्हांखे सिमरन कंदा आहियूं, सुख में न कंदा आहियूं, परंतु दुखी तव्हांखे ठाहींदो केरु आहे? घड़ी घड़ी बाबा जो नाम वठंदा रहो। तव्हां बाबा खे संदेश ॾींदा आहियो। बाबा चईंदा आहिनि असां त तव्हां बाबा जो संदेश ॾींदा आहियो। बाबा चईंदा आहिनि असां त स्वर्ग शिवालय स्थापना कयो हुयो। स्वर्ग में न लक्ष्मी नारायण जो राज हुयो। तव्हां इहे बि भुलिजी विया आहियो। तव्हांखे इहो पतो न आहे कि राधे कृष्ण ई स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा। श्री कृष्ण त विश्व जो मालिक हुयो। उन्हनि खे कलंक वे लॻाया आहिनि, मुंहिंजे खे बि कलंक लॻाईंदा आहिनि। मां तव्हांजो सदगति दाता आहियां। मूंखे पोइ कुते ॿिली कण में चई छॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि तव्हां केतिरा पतित थी विया आहियो। बाबा चईंदा आहिनि सर्व जो सदगति दाता पतित पावन मां आहियां। तव्हां पोइ पतित पावनी गंगा चई ॾींदा आहियो। मूंसां योग न लॻाइण सां तव्हां ई पतित ठही वेंदा आहियो। मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थी वञनि। घड़ी घड़ी बाबा जो नाम वठी करे सम्झायो त शिव बाबा यादि रहंदो। चओ असां बाप जी महिमा कंदा आहियूं। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि मां साधारण पतित तन में ॾाढे जन्मनि जे अंत में ईंदो आहे। इन्हनि जी ई ॾाढे जन्मनि जे अंत में इहा हाणे मुंहिंजो ठहियो आहे त हिन रथ द्वारा तव्हांखे सम्झाईंदो आहियां। हाणे पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहिनि। इहे भगीरथ इहो आहे, इन्हनि जे बि वानप्रस्थ अवस्था में मां ईंदो आहे। शिव बाबा ईअं सम्झाईंदा आहिनि। अहिड़ो भाषण कंहिंखे ॿुधो न आहे। बाबा जो नाम त वठंदा ई न आहिनि। सॼो ॾींहुं जीअं बाबा खे बिल्कुलु यादि ई न कंदा आहिनि। जरमोई जगमोई में लॻ पिया आहिनि। ॿिया लिखंदा आहिनि कि असां अहिड़ो भाषण कयो, असां ईअं सम्झायो। बाबा सम्झंदा आहिनि ईअं अञा त चीटियूं आहिनि, मकोड़ा बि न ठहिया आहिनि। ऐं अहंकार केतिरो आहे। सम्झंदा न आहिनि कि शिव बाबा ब्रह्मा द्वारा चईंदा आहिनि। शिव बाबा खे त तव्हां भुलिजी वेंदा आहियो। ब्रह्मा ते झटि बिगड़ंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि ई करो। बाबा चईंदा आहिनि तव्हां मूंखे यादि ई करो। तव्हांजो कमु ई आहे मूंसां, है न। मूंखे यादि कंदा आहिनि न। तव्हांजो कमु ई आहे मूंसां, मूंखे यादि कंदा आहिनि न। बाबा चईंदा आहिनि परंतु कंहिंखे पतो ई न आहे कि बाबा छा चीज़ आहे, कॾहिं ईंदा आहिनि, है न। गुरू माण्हू तव्हांखे चईंदा आहिनि कि कल्प लख वर्ष जो आहे। ऐं बाबा चईंदा आहिनि कि कल्प त 5000 वर्ष जो आहे। पुराणी दुनिया सो पोइ नई थींदी आहे, नई पोइ पुराणी थींदी आहे। हाणे नई दिल्ली किथे आहे? दिल्ली त जॾहिं पाकिस्तान थींदी तॾहिं नई दिल्ली थींदी। नई दिल्ली में नई दुनिया में नई दिल्ली हुई। जमुना जो घाट हुयो, उन ते लक्ष्मी नारायण जा महल हुया, पाकिस्तान हुयो। हाणे त क़ब्रिस्तान थियणो आहे, सभु दफ़न थी वञिणो आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो। बाबा खे यादि करो त पावन ठही वेंदो। हमेशह ईअं बाबा चई करे सम्झायो। बाबा नाम न वठंदा आहियो, इन करे तव्हांजो कोई ॿुधंदो ई न आहे। बाबा जी यादि न हुजण सां तव्हां में जौहर न पईंदो आहे। देह अभिमान में तव्हां अची वेंदा आहियो। बांदेलियूं जो मार खाईंदियूं आहिनि, उहो तव्हांखां जास्ती यादि में रहंदियूं आहिनि। केतिरो पुकारंदियूं आहिनि। बाबा चईंदा आहिनि तव्हां सभु द्रौपदियूं आहियो। हाणे तव्हांखे नंगन थियण सां मां बचाईंदो आहियां। माताऊं बि ईअं कोई हूंदियूं आहिनि जेके कल्प पहिरियों बि पूतना आदि नाम ॾिनो हुयो। तव्हां भुलिजी विया आहियो। बाबा चईंदा आहिनि भारत जॾहिं शिवालय हुयो त उनखे स्वर्ग चइबो आहे। हिते पोइ जे वटि मकान आदि आहे न, विमान आदि आहे, उहे सम्झंदा आहिनि कि असां त स्वर्ग में आहियूं। केतिरा मूंडमती आहिनि। हर ॻाल्हि में चओ बाबा चईंदा आहिनि इहे हठी योग तव्हांखे मुक्ति थोरी ॾींदो, जबकि सर्व जो सदगति दाता हिकु ई आहे। पोइ गुरू कंहिं लाइ कंदा आहियूं? छा तव्हांखे सन्यासी ठहिणो आहे या हठ योग सिखी करे ब्रह्म में लीन थियणो आहे?
लीन त कोई थी न सघे, पार्ट सभिनि खे वॼाइणो ई आहे। सभु एक्टर्स अविनाशी आहिनि, इहा अनादि अविनाशी ड्रामा आहे न, मोक्ष कंहिंखे बि मिली न सघंदो आहे। पार्ट त बाप चईंदा आहिनि मां हिन साधुअनि जो बि उद्धार करणु ईंदो आहे। पोइ पतित पावनी गंगा कीअं थी सघंदी आहे? पतित पावनी पतित पावन त तव्हां मूंखे ई चईंदा आहियो न। तव्हांजो मूंसां योग टुटण सां इहो हाल थियो आहे। हाणे मूंसां योग लॻायो त सभु विक्रम विनाश थी वेंदा। मुक्ति धाम में पवित्र आत्मायूं ईंदियूं आहिनि, रहंदियूं आहिनि। हाणे त सॼी दुनिया पतित आहे, पावन दुनिया जो त तव्हांखे मालूम ई न आहे। तव्हां जॾहिं पुजारी हुयो, पूज्य हिकु बि न हुयो। तव्हां बाबा जो नाम वठी करे सभिनि खे सुजाॻ करे सघंदा आहियो। बाबा जो विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, उन्हनि जी तव्हां ग्लानी बि कंदा आहियो। श्री कृष्ण नंढो ॿारु सर्वगुण संपन्न, उहो अहिड़ो धंधो कीअं वेही कंदो? ॿियो श्री कृष्ण सभिनि जो फादर कीअं थी सघंदो आहे? भॻवानु त हिकु ई हूंदो आहे न। जेसि ताईं मुंहिंजी श्रीमत ते न हलंदव त कट कीअं उतरंदी? तव्हां सभिनि जी पूजा कंदा आहियो त छा हालति थी वई? इन करे पोइ मूंखे अचिणो पवंदो त केतिरा धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थी विया आहियो। ॿुधायो हिंदू धर्म कीअं स्थापना कयो? ईअं सुठी ललकार करे भाषण करो त घड़ी घड़ी तव्हांखे घड़ी घड़ी बाप यादि ई न ईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं कोई लिखंदा आहिनि कि असां में त जीअं बाबा अची करे भाषण कयईं, बाबा ॾाढो सुंदर, बाबा ॾाढी मदद कंदा रहंदा आहिनि। तव्हां याची यात्रा में न रहंदा, इन करे चीटी मार्ग जी सर्विस कंदा आहियो। बाबा जो नाम वठंदव तॾहिं ई कंहिंखे तीर लॻंदो। बाबा सम्झाईंदा आहिनि, ॿार तव्हां ई ऑल राउंडर 84 जो चकर लॻायो त तव्हांखे ई अची करे सम्झाइणो पए न। मां भारत में ई ईंदो आहे, जो पूज्य हुया उहे ई पुजारी ठहींदा आहिनि। मां त पूज्य पुजारी न ठहींदो, मां त एवर पूज्य आहियां। बाबा चईंदा आहिनि इहा धुन लॻी रहे। तव्हां जॾहिं ईअं भाषण कंदा आहियो तॾहिं ईअं असां ॿुधूं तॾहिं सम्झनि, जॾहिं अहिड़ो असां ॿुधूं तॾहिं सम्झूं कि तव्हां त चीटी सां मकोड़ा ठाहिया आहियो। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे पढ़ाईंदो आहियां, तव्हां सिर्फ़ु मामेकम यादि करो। हिन रथ द्वारा तव्हांखे सिर्फ़ु चईंदो आहे कि मूंखे यादि करो, रथ खे थोरी यादि करिणो आहे। बाबा ईअं चईंदा आहिनि, बाबा ईअं सम्झाईंदा आहिनि। ईअं तव्हां चओ, पोइ ॾिसो तव्हांजो केतिरो प्रभाव निकिरंदो। बाबा चईंदा आहिनि देह सहित सभिनि जे संबंधनि सां बुद्धि योग तोड़ो, पंहिंजी देह बि छॾो त बाक़ी रही आत्मा। पंहिंजी खे आत्मा सम्झी मुझ बाप खे यादि करो। कई चईंदा आहिनि अहम ब्रह्मस्व, माया जा असां मालिक आहियूं। बाप चईंदा आहिनि असां ईअं न ॼाणंदा आहियूं कि माया कंहिंखे चइबो, संपत्ति कंहिंखे चइबो आहे। बाप चईंदा आहिनि तव्हां ईअं न ॼाणंदा आहियो, तव्हां धन खे माया चई ॾींदा आहियो। ईअं तव्हां सम्झाए सघंदा आहियो। ॾाढा सुठा ॿार मुरली बि न पढ़ंदा आहिनि, बाप खे यादि न कंदा आहिनि त तीर न लॻंदो। छोजो यादि जो बल न आहे न, बल मिलंदो आहे यादि सां। यादि योग बल सां तव्हां विश्व जा मालिक ठहींदा आहियो। ॿार हर ॻाल्हि में जॾहिं बाबा जो नाम वठंदा रहंदो त कॾहिं कोई कुझु चई न सघे। सर्व जो भॻवानु बाप त हिकु ई आहे, या सभी भॻवान आहिनि। चईंदा आहिनि असां फलाणे सन्यासी जा फॉलोअर्स आहियूं, है न। सर्व जो भॻवानु त बाप आहे, या सभी भॻवान आहिनि। चईंदा आहिनि असां फलाणे सन्यासी जा फॉलोअर्स आहियूं। हाणे उहे सन्यासी ऐं तव्हां गृहस्थी त तव्हां फॉलोअर्स कीअं ठहिरियो? ॻाईंदा बि आहिनि न, झूठी माया झूठी काया झूठो सभु संसार, है न। सचो त हिकु बाबा ई आहे। कीअं बाबा अची करे कीअं असांखे एॾी सारी सची सची ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, है न। पोइ उहो ॻाल्हियूं ॿुधी करे असांजो मन बुद्धि जॾहिं मन शांति थी वेंदो आहे
तॾहिं बाबा सां मन जुड़ंदो आहे। बाबा सां मन जुड़ंदो त बुद्धि में बि बाबा जी श्रीमत, बाबा जा गुण, बाबा जा शक्तियूं धारणा थींदियूं, है न। आत्मा में पोइ संस्कार बि परिवर्तन थींदा। त बाबा जो एॾो ज्ञान ॿुधण जो मतिलबु कि ताकी मन खे सभु प्रश्ननि जा उत्तर मिली वञनि, है न। त चेक करो कि ये सच्चो ज्ञान ॿुधी करे तव्हांजो मन शांत थियो आहे, बुद्धि हेॾे होॾे भटकंदी त न आहे। हाणे बुद्धि जो ठिकानो बसि बाबा। ॿियो कंहिं ॻाल्हि में असांखे मुंझणो न आहे, भटकणो न आहे। जो आहे जीअं आहे, जो थियो उहो सुठो थियो, जो थिए थो उहो बि सुठो थो थिए थो, जो थियण वारो उहो बि सुठो थो थिए। जॾहिं ईअं यादि रहंदो, तॾहिं बुद्धि योग बाबा सां लॻल रहंदो, तॾहिं असांजी आत्मा कंप्लीट सितो प्रदान थींदी ऐं बाबा सां गॾु मथे हलंदी। त बाबा चवनि था सचो त हिकु बाबा ई आहे। उहो जॾहिं जेसिताईं न अचे त असां सचा न ठही सघंदा आहियूं। मुक्ति, जीवन मुक्ति दाता त हिकु ई आहे, बाक़ी कोई बि मुक्ति थोरी ॾेई सघंदा आहिनि जो असां उन्हनि जा ठहूं। बाबा चवंदा आहिनि इहे बि ड्रामा में हुयो, हाणे सावधान थी अखियूं खोलो, है न। जो बि थियो उन में बि उहो बि ड्रामा में हुयो। बाबा ईअं चवंदा आहिनि, इहे चइण सां त छुटी वेंदव, है न। तव्हांजे मथां कोई बकवाद न आहे, तव्हांजे मथां कोई मतिलबु जो बि थियो, है न। बाबा चवंदा आहिनि इहे बि ड्रामा में हुयो, चलो जो बि हुयो। त्रिमूर्ति शिव बाबा चइणो आहे, सिर्फ़ु शिव न, त्रिमूर्ति खे केरु रचियो, ब्रह्मा द्वारा स्थापना केरु कराईंदा आहिनि, छा ब्रह्मा क्रिएटर आहे। ईअं नशे सां चयो तॾहिं का कमु करे सघंदो, न त देह अभिमान में वेही भाषण कंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि इहे अनेक धर्मनि जो कल्प वृक्ष आहे। पहिरियों इहे दैवी धर्म आहे, हाणे उहा देवता धर्म काॾे वियो। लाखों वर्ष रही रहंदा आहिनि, इहे त 5000 वर्ष जी ई ॻाल्हि आहे, है न। लाखों वर्ष जी ॻाल्हि न आहे। तव्हां मंदर बि उन्हनि जा ई ठाहींदा आहियो, ॾेखारींदा आहियो। पांडव कौरव जी लड़ाई लॻी, पांडव पहाड़ ते विया त गली विया। मां कीअं हिंसा कंदमि, मां त तव्हांखे अहिंसक वैष्णव ठाहींदो आहे, है न। बाबा थोरी हिंसा कराईंदा, बाबा त असांखे अहिंसक वैष्णव ठाहींदा आहिनि। काम कटारी न हलाइण, उनखे ई वैष्णव चइबो आहे न। उहा आहे ई विष्णु जी वंशावली, जेकी आत्मायूं आहिनि उहा आहिनि ई विष्णु जी वंशावली। केर जो बाबा खां कंप्लीट वैष्णव पने जो वरसो वठंदा आहिनि ऐं बाबा त ॾींदा आहिनि, लेकिन उहो हूअं ठहींदा आहिनि। त उहो केरु आहिनि, विष्णु जी वंशावली आहिनि। विष्णु अर्थात विष्णु जी वंशावली अर्थात कोई बि प्रकार जे सभु विकार बुराइनि जी अविद्या वारी आत्मा खे चईंदासीं विष्णु, जेको जी आत्मा आहे। अच्छा मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ, सर्विस में सफलता प्राप्त करण लाइ अहंकार खे छॾे हर ॻाल्हि में बाबा जो नाम वठिणो आहे। यादि में रही करे सेवा करणी आहे। जर्मई जगमई में पंहिंजो टाइम वेस्ट न करिणो आहे, है न। बाबा जी यादि में रही करे सेवा करणी आहे। जर्मई जगमई में पंहिंजो टाइम वेस्ट न करिणो आहे। ॿियो आहे सचो वैष्णव ठहिणो आहे, कोई बि हिंसा न करणी आहे। असांखे सचो वैष्णव ठहिणो आहे, कोई बि प्रकार जी हिंसा न करणी आहे। देह सहित सभी संबंधनि सां बुद्धि योग छॾे ॾियो, सिर्फ़ु हिकु बाबा सां
बाबा सां बुद्धि योग जोड़े रखो। वरदाना हाजी जे पाठ द्वारा सेवा में महान ठहण वारा सर्व जी दुआनि जे पात्र ठहूं। कोई भी सेवा खुशी ऐं उमंग सां कंदे हुए सदा ध्यानु रहे कि जो सेवा आहे उन में सर्व जी दुआयूं प्राप्त थियनि। छो जी जाते दुआयूं हूंदियूं उते महिनत न हूंदी। हाणे इहे लक्ष्य रखो कि जंहिंजे संपर्क में अचूं उनजी दुआयूं वठंदा वञूं। हाजी जो पाठ बि दुआयूं वठण जो साधन आहे। कोई रॉन्ग बि आहे त तव्हां रॉन्ग चई करे धक्को ॾियण जे बजाए सहारो ॾेई करे उनखे खड़ो करो। सहयोगी ठहो त उन सां बि संतुष्टा जी दुआयूं मिलंदियूं। जो दुआयूं वठण में महान ठहींदा आहिनि उहे स्वतः ई महान ठही वेंदा आहिनि। जो दुआयूं वठण में महान ठहींदा आहिनि उहे स्वतः ई महान ठही वेंदा आहिनि। स्लोगन आहे हार्ड वर्कर जे बजाए पंहिंजी स्थिति बि हार्ड अर्थात मजबूत ठाहिण जो लक्ष्य रखो। अव्यक्त इशारे जो स्लोगन आहे योग जो प्रयोग अर्थात पंहिंजे शुद्ध संकल्पनि जो प्रयोग तन ते मन ते संस्कारनि ते अनुभव करो। योग जो प्रयोग मतिलबु बाबा जी याद जी शक्ति अर्थात पंहिंजे शुद्ध संकल्प जो प्रयोग तन ते करो। संकल्प करो मुंहिंजो ये पूरो बाबा जो ये तन सभु बीमारियुनि सां मुक्त आहे। बाबा जो ये मन सभु व्यर्थ संकल्प आसरी संकल्प विकल्प विकारी संकल्प सभु प्रकार जे संकल्प सां मुक्त आहे जो बाबा जी श्रीमत जे विपरीत आहिनि। असांजी बुद्धि सभु बाबा खे यादि करे संकल्प करो। ये बुद्धि हिन बाबा जी हिन आत्मा जी बुद्धि हिकदमि शुद्ध आहे। हुन में सिर्फ़ु बाबा जी श्रेष्ठ मत आहे। बुद्धि सिर्फ़ु बाबा जी श्रेष्ठ मत अनुसार ई निर्णय कंदी आहे। हिन आत्मा जे संस्कार बाबा जी हिन आत्मा जा संस्कार हिकदमि बाप समान आहे। त हीअं बाबा जी यादि जी शक्ति पंहिंजे बाबा जे हिन तन ते मन ते बुद्धि संस्कारनि ते प्रयोग करो। अनुभव कंदे हुए अॻियां वधो। इन में हिकु ॿ खे न ॾिसो इहे छा कंदा आहिनि इहे न कंदा आहिनि पुराणा कंदा आहिनि या न कंदा आहिनि इहे न ॾिसो। ॾिसो तरी त हर हिक खे सेम मुरली मिलंदी आहे न ये मुरली नंढा ॿार ॿुधंदा नया पुराणा वॾा सभु ॿुधंदा त सभिनि खे छा करिणो आहे बाबा जी यादि में रही करे जॾहिं मुरली ॿुधंदासीं त हर हिक जी बुद्धि केतिरी बाबा खे यादि करे शुद्ध थी आहे केतिरी हुन में ग्रहण शक्ति आहे इहा हर हिक में आहे। हिन जे लाइ ईअं न आहे कि पुराणो आहे त उन्हनि खे जास्ती सम्झ में ईंदो उहो जास्ती हिते त आहे कि कंहिंजी बुद्धि केतिरो असां बाबा खे यादि करे मुरली ॿुधूं था केतिरो असां रोज़ु बाबा खे यादि करे पंहिंजी बुद्धि खे शुद्ध बर्तन ठाहियो आहे। कंहिंजी बुद्धि रूपी बर्तन केतिरो विशाल आहे जो बाबा जी ॻाल्हियुनि खे कीअं धारण करे हले थो इहे त हुन जे मथां आहे न। त बाबा चईंदा आहिनि हिन में हिक ॿिए खे न ॾिसो इहे छा कंदा आहिनि इहे न कंदा आहिनि पुराणा कंदा आहिनि उहे न कंदा आहिनि इहे न ॾिसो। पहिरियों मां हिन अनुभव में अॻियां वधां छो जो इहा पंहिंजे आंतरिक पुरुषार्थ जी ॻाल्हि आहे। जॾहिं ईअं व्यक्तिगत रूप में हिन प्रयोग में लागी वेंदव वृद्धि खे पाईंदा रहंदव तॾहिं हिक हिक जी शांति जी शक्ति जो संगठन रूप में विश्व जे साम्हूं प्रभाव पवंदो। तॾहिं हिक हिक जी शांति जी शक्ति जो संगठन रूप विश्व जे साम्हूं प्रभाव विझंदो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।